جیسے جو آواز اللہ پاک جل کلام ساتھو اللہ تبارک و تعالی اپنے پاک کلام میں ارشاد فرمایا وَهُوَ الَّذِي جَعَلَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ خِلْفَةً لِمَنْ أَرَادَ أَنْ يَذَّكَّرَ أَوْ أَرَادَ شُكُورًا وَعِبَادُ الرَّحْمَنِ الَّذِينَ يَمْشُونَ عَلَى الْأَرْضِ هَوْنًا وَإِذَا خَاطَبَهُمُ الْجَاهِلُونَ قَالُوا سَلَامًا وَالَّذِينَ يَبِيتُونَ لِرَبِّهِمْ سُجَّدًا وَقِيَامًا وَالَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا اصْرِفْ عَنَّا عَذَابَ جَهَنَّمَ إِنَّ عَذَابَهَا كَانَ غَرَامًا إِنَّهَا سَاءَتْ مُسْتَقَرًّا وَمُقَامًا اللہ پاک جو ارشاد باری تعالی آنجے آرہوں لفظ جہاں میں پڑھے ہوئے جناب میں گئی انہیں میں اللہ تبارک و تعالی ارشاد فرمائے اے وہ ہوئی آئے جہے رات دی ہمیں مٹا سٹا رکھی یعنی اللہ پاک پہنچے پیارے محبوب کے فرما کہ مجھا محبوب اما مجھے بارن کے یا جگہ ایک کافر آئیں انہوں کے بدھائیو تب ہوئی آئے جہے رات دی ہمیں مٹا سٹا رکھی فرمائے دنیا میں مٹا سٹا رکھی رات دنیا میں مٹا سٹا رکھی ان جے لائے جو کو دھیان کرن چاہے یا شکر جو ارادو کرے این رحمان جا پہے بانا جگی زمین تے آہستے آہستے ہلدا آئیں جنہیں جاہل انہن سا گلائیں دائیں تا چوندہ آئیں بس سلام جگی رات گزاریں دائیں پہنجے رب جلائے سجدے قیام میں اوہے جگی عرض کندہ آئیں اے اسان جا رب اسان کا جہنم جو عذاب پھر چل بے شک ان جو عذاب اتھے جو گٹ آئے بے شک وہ ہار نہایت ہی بری جائے رہن جی آئے وَهُوَ الَّذِي جَعَلَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ خِلْفَةً لِمَنْ أَرَادَ أَنْ يَذَّكَّرَ أَوْ أَرَادَ شُكُورًا کی تفسیر میں آئے تو معبود ہوئی آئے جہے رات دین کے ہک بیجے پویا اچن والو بڑھائے جو انہن ماں ہک کا بعد بیو اچے ان جو قائم مقام ہوندو آئے تا جہے جو عمل رات یا دین ماں کہیں ہک ماں قضا تھی ونے تا وہ بے میں ارادو کرے یہ رات دین جو ہک بیجے بعد اچن قائم مقام ہوجن اللہ تبارک و تعالی جی قدرت حکمت جی دلیل آئے بھی تفسیر ہی آئے جو اللہ ہو آئے جہے رات دین میں ایڈو نظام قائم مقام فرمائیو جو جنہیں رات ایندی آئے تا دین ہلے بھی دعا ہے جنہیں دین بھی دعا ہے تا رات ہلی بھی دیا ہے اوہو رب ایڈو دین پیدا نہ کہو جو جہلا رات نہ ہوجے ایڈی کائی رات پیدا نہ کریں جو جہلا دین نہ ہوجے تا جیاں سالن جو گرم معلوم تھے انہن کے ایو وقت معلوم تھے جہاں وقت کم کار جلا نکلوں آئے وہ وقت میں معلوم تھے جو جہاں وقت میں ان کے راحت سکون رکھوں آئے وہ عظیم الشان نظام اللہ تبارک و تعالی جی قدرت حکمت کمال جو دلیل آئے لمن اراد ان يذكر او اراد شکورا ان شخص جے لائے جے کو
नसीहत हासिल करणु चाहे थो, जॾहिं उहो उन में गौर फिक्र कंदो, उन में गौर फिक्र कंदो त उनखे मालूम थी वेंदो त इन शयुनि खे पैदा करणु ऐं ईअं बहितरीन निज़ाम क़ाइमु करण जे लाइ काई अहिड़ी हिकु हस्ती जो हुजणु ज़रूरी आहे जो मुकमल कुदरत रखंदो हुजे ऐं कामिल हिकमत वारो हुजे, वाजिब बिल्लिज़ात हुजे ऐं ॿारनि ते रहीम महिरबान हुजे। अहिड़ी तरह उन में उन शख़्स जे लाइ बि अल्लाह ताला जी कुदरत ऐं हिकमत जी निशानी मौजूदु आहे जो अल्लाह ताला जी इताअत फर्माबरदारी करे ऐं राति ऐं ॾींहं में मौजूदु अल्लाह ताला जी नेमतुनि जो शुक्र अदा करणु चाहे थो। वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। ऐं रहमान जा उहे बना जेकी ज़मीन ते आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि, उहे बना जेकी ज़मीन ते आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि ऐं जाहिल जॾहिं उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि त चवंदा आहिनि बस सलाम, यानी जेके जाहिल आहिनि नेकिन सां ॻाल्हाईंदा आहिनि, जेके सालिह आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे सिर्फ़ु इहो जवाबु ॾींदा आहिनि त बस सलाम, यानी जाहिल सां कहिड़ो मथो हलणु, उन चवंदा आहिनि बस सलाम। इन जेकी तफ़सीर आहे वइबादुर रहमान, रहमान जा उहे बना हिन खां पहिरीं वारी आयात में कुफ़ार मुनाफ़िकीन जो अहवाल ऐं उन्हनि जे अंजाम जो ज़िक्र थियो ऐं हाणे कामिल मोमिननि जो तक़रीबन 12 विस्र बयानु कया विया आहिनि। पहिरियों ज़मीन ते आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि, ॿियों जॾहिं जाहिल इंसान उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि बस सलाम, टियों उहे माण्हू जेकी पंहिंजे रब जल जलालहू जे लाइ सजदे ऐं क़याम जी हालत में राति गुज़ारींदा आहिनि, चोथों उहे माण्हू जेकी जहन्नम जे अज़ाब खां बचण जे लाइ अल्लाह पाक खां पनाह घुरनि था, ऐं पंजों एतदाल सां ख़र्च कंदा आहिनि, यानी उन में न हद खां टपंदा आहिनि न वरी तंगी में ख़र्च कंदा आहिनि। अल्लाह पाक जल जलालहू सां गॾु कंहिंखे शरीक न कंदा आहिनि, सिर्फ़ु ख़ालिस पंहिंजे रब जी इबादत कंदा आहिनि। सतों जंहिं जान खे अल्लाह पाक नाहक क़त्ल करण खे हराम फरमायो आहे उनखे क़त्ल न कंदा आहिनि। ऐं अठों बदकारी न कंदा आहिनि, नाम कूड़ी गवाही शाहिदी कूड़ी न ॾींदा आहिनि। ऐं ॾहों जॾहिं कंहिं बेहूद ॻाल्हि जे भरिसां गुज़र कंदा आहिनि त पंहिंजी इज़त संभालींदे गुज़री वेंदा आहिनि। ऐं यारों जॾहिं उनखे अल्लाह ताला जे आयतुनि सां गॾु नसीहत कई वेंदी आहे त उन्हनि ते ॿोड़ा ऐं अंधा थी न किरंदा आहिनि, यानी उन्हनि खे गौर सां ॿुधंदा आहिनि। जॾहिं अल्लाह पाक क़ुरान पढ़ंदा उनखे ॿुधायो वेंदो आहे ऐं नसीहत तौर ते उनखे नसीहत कई वेंदी आहे त पोइ उहे बाना उन नसीहत खे अंधनि वांगुरु ऐं ॿोड़नि वांगुरु न ॿुधंदा आहिनि, बल्कि सही सालिम थी करे उनखे ॿुधंदा आहिनि। ॿारहों उहे हीअं दुआ कंदा आहिनि त या अल्लाह असांजूं घर वारियूं ऐं असांजो औलाद खां मूंखे अखियुनि जी थधाण अता फरमा ऐं मूंखे परहेज़गारनि जो पेशवा बणा,
ज़मीन ते हलंदा आहिनि त उहे आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि ऐं तकबुर करे मुतकबिर वांगुरु जेके पंहिंजे पाण खे मोतबर सम्झंदा आहिनि यानी पॾे पिया थी विया माल थी वियो उहो हक़ जो ऐं हिलाल जो या हराम जो पर जंहिं वटि हिलाल जो हूंदो आहे उन में तक़रीबन वॾाई न हूंदी आहे ऐं जंहिंखे तक़रीबन ॾिठो वेंदो जंहिंखे माल हक़ जो न हूंदो यानी कि हिलाल जो न हूंदो यानी मिलावट हूंदी त उहो पंहिंजे पाण खे फूकियो फूकियो ज़मीन ते हलंदो आहे या न त वरी उहो पंहिंजे पीउ जे ख़र्च ते हलंदो आहे पर उहो पंहिंजे पाण खे ईअं महसूसु कंदो आहे त यानी कि मां हिकु वॾो ताक़तवर शख़्स आहियां ज़मीन जे मथां उहो पंहिंजो हलंदो आहे तकबुर कंदो आहे त हीअ नसीहत उन साले ॿारनि जे लाइ ई ॻाल्हि जी आहे त जेके साले वारा आहिनि उहे ज़मीन ते आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि उन तकबुर करण वारा वांगुरु न हलंदा आहिनि ज़मीन ते ऐं जेको तकबुर करे वॾाई करे ज़मीन ते हलंदो आहे त उनखे शरीयत मना फरमाई आहे वला तमशि फिल अर्दि मरहा इन्नका लन तख़रिक़ल अर्द वलन तबलुग़ल जिबाल तूला ऐं ज़मीन ते अकल करे न हल बेशक तूं हरगिज़ न ज़मीन खे फाड़े सघंदे ऐं न वरी मथां ते तूं जबलनि खे पहुची सघंदे अल्लाह पाक उन जेके माण्हुनि खे जेके तकबुर करे हलंदा आहिनि जेके वॾाई करे ज़मीन ते हलंदा आहिनि उन्हनि जी अकल खे अल्लाह पाक भञी करे फरमायो कि तूं ज़मीन ते अकल जी न हल बेशक तूं ज़मीन खे हरगिज़ फाड़े न सघंदे ऐं न वरी तूं मथां ते बीह करे जबलनि खे पहुची सघंदे सभई इश्क़ मोहब्बत सां गुरू से नज़रान पेश कयो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुकून ऐं वक़ार सां हलण जी तरक़ी हिन आयत खां मालूम थियो त मोमिन खे आहिस्ता सुकून इत्मीनान ऐं वक़ार सां गॾु हलणु घुरिजे हदीस शरीफ़ में बि इन शइ जी तरक़ीब ॾिनी वई आहे ऐं इन बाबति अव्हां जे आॾो टे हदीसूं बयानु कयां थो पहिरियों हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त सरकार जो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने फरमायो त तुंहिंजे लाइ सुकून सां हलणु ज़रूरी आहे छो जो भॼन में का नेकी न आहे ऐं ॿियो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त तेज़ हलणु ईमान वारनि जी हेबत ख़तम करे छॾींदी आहे क्यों हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त तेज़ हलणु
पाकीज़ा मुआमिले जो पाक मुआमिले जो बयान थियो ऐं हाणे हितां खां हिन जी ख़लवत जी ज़िंदगानी ऐं हक़ सां गॾु राब्ते जे बारे में बयान कयो वञे थो। इरशाद फरमाए त कामिल ईमान वारनि जी ख़लवत ऐं तन्हाई जो ही आलम हो त उन जी रात अल्लाह ताला जे लाइ पंहिंजे चेहरे सां सजदा कंदे ऐं पंहिंजे कदमनि सां क़याम कंदे गुज़रंदी आहे। हर मुस्लमान खे घुर्जे त आराम करण खां बाद रात जे थोरे हिस्से में कुझु न कुझु नफ़ली इबादत ज़रूरु करे त जीअं कामिल ईमान वारनि जा औसाफ उन में पैदा थियनि ऐं आख़िरत जे लाइ नेकियुनि जो कुझु ज़ख़ीरो जमा थिए। अल्लाह तबारक व तआला जल शान परहेज़गार माण्हुनि जी जज़ा ऐं उन जूं ख़ूबियूं विस्फ़ूं ऐं उन्हनि जी सिफ़त बयान कंदे अल्लाह पाक इरशाद फरमायो इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व उयून आख़िरीन मा आताहुम रब्बुहुम इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुहसिनीन कानू क़लीलन मिनल लैलि मा यहजऊन व बिल असहार हुम यस्तग़फिरून। फरमाया बेशक परहेज़गार माण्हू जन्नत जे बाग़नि ऐं चश्मनि में हूंदा ऐं पंहिंजे रब खां अताऊं वठंदे बेशक हू उन खां पहिरियां नेकियूं करण वारा हुआ ऐं उहे रात में थोरो सुम्हंदा हुआ ऐं रात जे आख़िरी हिसे में रब पाक खां बख़्शिश घुरंदा हुआ। यादि रखो जेका इबादत जंहिं वक़्त में करणु फ़र्ज़ु आहे उनखे उन वक़्त में करणो आहे। अलबत्ता नफ़ली इबादत रात में करणु ॾींहं जे मुक़ाबले में जेका नफ़ली इबादत आहे उन खां रात जी नफ़ली इबादत फ़ाइदेमंद आहे। उनजो हिकु ई फ़ाइदो आहे त रात जो कुझु देरि सुम्हण बाद उथी करे इबादत करणु ॾींहं जी नफ़ली निमाज़ जे मुक़ाबले में ज़ुबान ऐं दिलि जे विच में ज़्यादा मुवाफ़क़त जो सबबु आहे। ऐं ॿियो फ़ाइदो उहो आहे त रात जो क़ुरान पाक जी तिलावत करणु ऐं सुम्हण में ऐं उनखे क़ुरान पाक जी तिलावत करणु ऐं उनखे सम्झण में ज़्यादा दिलजमी हासिलु थींदी आहे। छो जो उन वक़्तु शोर न हूंदो आहे, चिड़चिड़ाहट घर में ॿारनि जी न हूंदी आहे, बल्कि सुकून ऐं इत्मीनान हूंदो आहे जेका दिलजमी हासिलु थियण जो वॾो हिकु ज़रियो आहे, सबबु आहे। टियों फ़ाइदो हीउ आहे त उन वक़्तु इबादत करण में कामिल इख़लास नसीबु थींदो आहे। इबादत में रियाकारी नमूदो नुमाइश ऐं ॾेखाव न हूंदो आहे। छो जो आम तौर ते उन वक़्तु माण्हू बेदार न हूंदा आहिनि, जाॻंदा न आहिनि, पोइ उन जी वजह जे करे रियाकारी जो मौक़ो बि न थींदो आहे। उहे टई फ़ाइदा क़ुरान मजीद में इंतिहाई जामे अंदाज़ में बयानु कया विया आहिनि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो इन्न नाशिअतल लैलि हिया अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला। बेशक रात जो क़याम करणु ज़्यादा मुवाफ़क़त जो सबबु आहे ऐं ॻाल्हि ख़ूब सिधी निकिरंदी आहे। फरमाईंदा ऐं ॿ नेकबख़्त औरतूं पंहिंजी रातूं इबादत में गुज़ारण वारियूं ॿ बुज़ुर्ग औरतूं। असांजा बुज़ुर्गान दीन पंहिंजी रातुनि खे अल्लाह ताला जी इबादत कंदे गुज़ारींदा हुआ ऐं उन्हनि जी शब बेदारी जा अहिड़ा हैरत अंगेज़ वाक़िआत आहिनि जो उन्हनि खे ॿुधी अकुलु दंग रहिजी वेंदो आहे। हिते बतौर ख़ासि ॿ बुज़ुर्ग ख़वातीन जा वाक़िआत मुलाहिज़ा फरमायो। पहिरियों हज़रत मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह तआला अलैहि जी
रहमत अलाह जी वफ़ात ताईं हीअ आदत रही जो पाण सॼी राति निमाज़ पढ़ंदी हुई। जॾहिं फजर जो वक़्तु क़रीब थींदो हो त थोरी देरि आराम कंदी हुई ऐं वरी बेदार थी चवंदी हुई त ए नफ़्स केतिरो सुम्हंदीअ ऐं केतिरो जाॻंदीअ, अन क़रीब तूं अहिड़ी निंड पइजी वेंदीअ जो क़यामत जे सुबुह जो बेदार थींदीअ। इहा हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा पाण खे चवे पई ऐं पंहिंजे पाण खे सम्झा पई आख़िरत जे लाइ। ऐं इन वाक़िआत में मुस्लमान औरतुनि जे लाइ वॾी नसीहत आहे। उन्हनि खे घुरिजे त पंहिंजी रातूं ग़फ़लत जी निंड सुम्ही ऐं इबादत खां ख़ाली न गुज़ारनि, बल्कि राति जो उथी करे कुझु न कुझु इबादत कंदियूं रहनि ऐं अल्लाह पाक जी बारगाह में सजदा रीज़ थी करे पंहिंजे अहल खाना ऐं दीगर मुस्लमाननि जे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत जी दुआऊं घुरंदियूं रहनि थियूं। यादि रखो, अल्लाह पाक जल्ल जलालहू पंहिंजे ॿारनि ते तमामु वॾो महिरबान आहे ऐं हू पंहिंजे फज़ल करम सां राति में थोरी इबादत करण ते बि शब बेदारी जो सवाबु अता फरमाईंदो आहे। ऐं हिकिड़े राति में थोरी इबादत करण ते शब बेदारी जे सवाबु मुतलिक़ ॿ रिवायतूं मुलाहिज़ा फरमायूं। पहिरियों हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सैयद जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायाऊं त जंहिं इशा जी निमाज़ बा जमात अदा कई त उन अधु राति जे क़याम जो सवाबु हासिलु कयई ऐं जंहिं फजर जी निमाज़ बा जमात अदा कई त उहो सॼी राति इबादत करणु उन सॼी राति इबादत करण वारे जे मिसल आहे। ऐं ॿियो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त जंहिं इशा जी निमाज़ खां बाद ॿ रकात नफ़िल या उन खां वधीक नफ़िल निमाज़ पढ़ियाई त उहो शख़्स शब बेदारी में शामिल आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांखे फ़र्ज़ी निमाज़ जेके वक़्ती आहिनि उन्हनि खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इन सां गॾु जेके नफ़िली इबादतूं आहिनि उहे बि असांखे अल्लाह पाक राति जे थोरे हिसे में पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आख़िरी मनक़बत पढ़ी करे दुआ करता करूं। सल्लल्लाहु अलैहि जन्नत में
सूरत थाल सागर जमदा वसलाम असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे आहिनि जमात में अल्लाह जो राज कमर वारे साईं जे करे आहे हुसैनी रंग लॻी वियो शौक़ शरीअत दिल में अची वई आहे हुसैनी रंग लॻी वियो शौक़ शरीअत दिल में अची वई फ़क़ीरनि जे अंदरि रोज़ा ऐं निमाज़ कमर वारे साईं जे करे असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे बेक़दरनि अञा कीअं ॼातो सिक वारनि आ सैयद सुञातो बेक़दरनि अञा कीअं ॼातो सिक वारनि आ सैयद सुञातो नंढड़नि वॾड़नि में इश्क जो अंदाज़ कमर वारे साईं जे करे असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे इश्क नबीअ सां इश्क नबीअ सां मुख उजारियईं बोली सलातुन वारी सेखारियईं इश्क नबीअ सां मुख उजारियईं बोली सलातुन वारी सेखारियईं जिथे किथे सलातुन जो आवाज़ कमर वारे साईं जे करे असां किस्मत ते कंदा आहियूं नाज़ कमर वारे साईं जे करे आहिनि जमात में अल्लाह जो राज कमर वारे साईं जे करे सुभान अल्लाह जेके दोस्त सवेर आया हो ऐं शुरू खां वठी जेके वेठा हो अल्लाह पाक उन सभिनि जो ख़ैर फरमाए अल्लाह पाक उन सभिनि खे अजर नसीब अता फरमाए मुंहिंजा सीन घुराईंदा आहियूं जेके सवेर अची करे असांजे प्रोग्राम खे भरनि था ऐं पंहिंजे सुभाणे जे आवाज़ सां असांखे दाद ॾियनि था अल्लाह पाक उन सभिनि जो